शल करे रहम खुदा के डोडो क्यों ही बतुआ किन जा गोट उजड़ी व्या किन खा पाए जा विछड़ी व्या शल करे रहम खुदा के डोडो क्यों ही बतुआ चंद्र चेहरे चेहरे ते राय जी ओट छोड़ी छड़ी थे तू हाणे ते नहीं दो कर असांजी शादी जी तारीख़ बदजी वई आहे छो घोट लाइ सज़ा या शरीयत मुक़रर कई आहे या असांजे हथ टोकन रस्म जबार शादी खां अॻु शर्म जा वॾा कोट छोकिरी लताड़े मंगे दिसा नाहे मिलंदी पर शादी में त अञा 14 ॾींहं पिया आहिनि मां पंहिंजी दिलि लॻी खे कीअं संभालींदुसि इहा दिलि जा ॾेई पंहिंजे दिलि खे सम्झाए त 14 ॾींहंनि खां पोइ जुदाई जो सिज कॾहिं बि न घुरंदो नूरी ओ नूरी चाचो बाहर हो काथे बाबा यादा त ॿाहिरि विया आहिनि ठीकु आहे मां उन्हनि सां उते थो मिलां पर तूं अखियुनि खे रोक त छिंभरनि जा पलव न पिसनि हूअं बि मुर्शिद लतीफ़ जूं सीटूं आहिनि त रोअण सां रिझनि त सारी राति रोआं पाए पांध खिचीअ में पेरनि मंझि पवां धरती सभु धोआं रुखण सां लतीफ़ चए नूरी वयल रोअण सां कोन वरंदा आहिनि इहो त मां बि सम्झां थी पर छा कयां अखियुनि खे रोअण ताज में मिलियो आहे नूरी अखियुनि जा लुड़क उगी ॾिस तोखे ज़िंदगी नज़र ईंदी मां त अभागी आहियां दिलेर न नूरी तूं अभागी नहीं पर जब्बार जी ज़िंदगी एतिरी हुई नूरी तुझी इजाज़त हुजे त तुझे अखियुनि जा लुड़क उगा सिंदड़ी बुढ़ी वई ॾिसी मारुन जा गोड़ा दी जिंदड़ी बुढ़ी वई बुढ़ी 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 वई या सिंदड़ी बुढ़ी वई ॾिसी मारुन जा गोड़ा दी जिंदड़ी बुढ़ी वई सी मारुन जा गोड़ा ही जिंदड़ी बुढ़ी वई बस पुट मूंखे किस्मत में इहो धक पछाड़ी में लॻणो हो चाचा चवंदा आहिनि तोड़े हले तकड़ो तोड़े हले विख लिखे मंझां लिख लहंदी की न लतीफ़ जे पुट दिलेर कारू जर जी का खबर चा चाचा कारूं जरनि जा काट में आहे मां तव्हां वटि सलाह लायो आहियां वॾा आहियो ॿुधायो त कारूं जर खे कीअं आज़ादु करायूं दिलेर कारूं जर खे छॾाइण जो हिकिड़ो ई रस्तो आहे थाणे ते का कजे रोशन ईअं करण सां पुलिस अञा बि असांजी दुश्मन थी पवंदी सर मन असांखे हथ सां बोड़े बेघर करे छॾियो असांजा घोट भी पानी में लुड़ी विया अञा हुनजो पेट न भरियो चाचा कारूं जर कामोरनि जी अख में कंडो आहे मूंखे त डपु थो थिए त इहे कामोरा कारूं जर खे पुलिस जे हथों मारे न छॾनि जे कारूं जर खे कुझु बि थियो न असां हुननि जे घरनि खे बाहियूं ॾेई छॾींदासीं पुट
चवंदा आहिनि त फुरे खां पोइ कहिड़ो डपु। असां बि फुरियल आहियूं इन नागनि जा। हाणे कहिड़ी कान कढबी, हणोनि भाला कंध में ऐं विड़ोनि भाकुरे भाड़ियल सां, सो बि तव्हांजी थींदी, तव्हांजी। ठीकु आहे चाचा, ईअं था कयूं। उथी रोशन जेल खे संदरो बत त कारूंजर खे आज़ाद करायूं। ये पानी दे प्यार। बाबा पानी तो घर में आहे ही को जो ॾोढो पचाए पेट जी बुख पूरी कर। जीजल तोखे भी बुख बुचड़ी तंग कयो हूंदो न? न बाबा, मूंखे बुख कान लगी। तव्हां खे बुख लगी हूंदी न बाबा। बाबा अदा जबार जी जगह ते अला मूंखे घुराया। अदा तव्हांजो ॾुखे वक़्त जो साथी थिया। पुट जबार मुंहिंजो पुट हुयो ऐं तूं मुंहिंजी धी, पर ॿई अखियूं मुंहिंजे लाइ बराबरि आहिनि। धीउ मुंहिंजी ॿाहनि में अञा बल आहे। तूं ईअं चई मूंखे जीअरे थी मारी? असांजो सभु कुझु पाणी लोड़े वियो। हाणे कीअं पेट गुज़र कजे? 7-8 महीना कीअं गुज़रंदा? पुट हिम्मत है मर्द मत ते खुदा, बेकार मर्द खां बेज़ार खुदा। पुट अधु बहारो ऐं असां पेट गुज़र करे था अचूं। तव्हां रुगो कारूंजर खे छॾाइण जी कोशिशि कयो। बुढ़ी 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 वई या सिंधड़ी बुढ़ी वई, ॾिसी मारुन जा घोड़ा जी जिंदड़ी बुढ़ी वई। बुढ़ी 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 वई या सिंधड़ी बुढ़ी वई, ॾिसी मारुन जा घोड़ा जी जिंदड़ी बुढ़ी वई। ॾिसी मारुन जा घोड़ा ही जिंदड़ी बुढ़ी वई। सदाया तोखे इमदाद वठणु न घुरिजे। तुंहिंजा हथ पेर अलाह सां सलामत कया आहिनि। हिन माल ते यतीमनि ऐं मारूड़नि जो हक़ु आहे। तूं में अञा बुख बर्दाश्त करण जी सघ आहे। हा सदाया, अञा तो में बुख बर्दाश्त करण जी सघ आहे। ही छा थो करी ॿाहिरा? तोते त इमदाद ॾियणु वाजिबु थो थिए ऐं तूं वरी वठण लाइ सदूं थो करी? न ॿाहिरा न, तूं हिननि बेसहारनि जो हिसो हड़प कंदे त ही वीचारा काॾे वेंदा? तूं पंहिंजो पेट पघर वाहे पाल, ही तुंहिंजो हिसो न आहे। तूं न वठ चांहि। में पाहु पेटड़ा बचन जो आहूं दाहूं ऐं बुखन में पाहु पेटड़ा, लुड़ी वयस कखां घर में पितकिड़ी बुढ़ी वई, ॾिसी मारुन जा घोड़ा जी जिंदड़ी बुढ़ी वई। बाबा कारूंजर अञा कायरनि जे काठ में केसी ताईं रहंदो? बाबा दिलेर बि चए पियो त मामे खां सलाह वठूं। ॾिसूं त मामो कहिड़ी सलाह थो ॾिए। सोढा सतायो अॻे ई ॾुखायल आहे, वरी उनखे छो था ॾुखायो? पर चाचा को त रस्तो वठी कारूंजर खे हुननि जे क़ैद मां आज़ाद करायो। किथे ईअं न थिए त सॼी ज़िंदगी हुन ज़ालिमनि जे ज़ंजीरनि में जकड़ियल रहिजी वञे। अधी सोट कारूंजर खे कुझु न थींदो। असीं थाणे ते वञी काह करे सोट खे ज़रूरु छॾाईंदासीं। पर दिलेर ईअं करण सां कांबोरनि सां गॾु पुलिस बि असांजी दुश्मन थी पवंदी। बाबा ईअं न कयोसीं त कारूंजर खे बाक़ी ॾींहं शिखर पुठियां गुज़ारणा पवंदा। चाचा ही वक़्तु उहो आहे जेको उलारे उनखे हणी कढिजे। कारूंजर कामोरनि जो कहिड़ो माल ॿधो आहे ऐं पुलिस वारनि जो हुनखे विहारे वेठा आहिनि। कारूंजर जो सिर्फ़ु इहो ई ॾोह आहे, दुश्मन खे हुन ललकारियो आहे। ऐं सच बि इहो आहे न चाचा जो हुन सिंध हथ सां ॿोड़ी आहे। हाय हाय पुट, सदन खां वठी इहो सिलसिलो हलंदो आयो आहे।
कॾहिं सच खे फाही चाढ़ियो वियो आहे ऐं कॾहिं सच खे घाणे में बीहाए वियो आहे। पर चाचा चवंदा आहिनि त कूड़े जे मुंहं में धूड़, सच त बीठो नच। छा इहे पहाका ऐं चवणियूं कूड़ियूं आहिनि? पुट, पहाका ऐं चवणियूं कूड़ियूं कोन हूंदियूं आहिनि, पर हाणे कूड़नि काहिरनि जो राज आहे ऐं उनजे करे सच वीचारो मध्यम थी वियो आहे। माण्हुनि जे अंदर में सच रहे अथो पर कमज़ोर आहे, कुझु ई सघे कोन। चाचा सच ज़रूरु आज़ादु थींदो। तूं दुआ कर त धरती जे धणी खे आज़ादु करायूं, पोइ इन काइरनि खे ॾिसंदासीं। धरतीअ जे वेरनि जा वात वागुअ जेतिरा अथव, थोरो ख़्यालु रखिजो। हा चाचा, वागुनि जूं वाछूं चीरे वठबियूं। हा पुपड़, वेरनि सां विड़बो, मरबो या मारबो। रुस्तम, हल त असां बि वॾे रावल खान ॾे हलूं, चऊंसि त असांखे कारूं झर छॾाए ॾे। हा दा, वॾेरो रावल खान आ, वरियाम खान आ, हाशिम खान आ, को त कल्याण कंदो, को त दाह वरनाईंदो न। सोढा, तूं काॾे थो वञी? ॿुधाए चान, जन असांखे ॿोड़ियो आहे, सही असांजा पक्का वेरी थी बीठा आहिनि। मन उन्हनि खे मुंहिंजी ॿोली सम्झ में अचे ऐं पोइ सभु सिंधी हिकु आवाज़ थी वञूं, पोइ सिंध अमल न कॾहिं बुॾंदी ऐं न कॾहिं सुकंदी। हा दा, जेकॾहिं सभु सिंधी गॾिजी पाण में हिकु आवाज़ थियूं त मूंखे पक आहे त असांजी सिंध अमर ते केर बि वार न कंदो। सोढा, चई त मां बि तोसां गॾु हलां, पंहिंजे सिंधी भाइरनि ॾे हुननि खे ॿुधायां मां बि हिन सिंध जी न्याणी आहियां ऐं तव्हां ॾे मेड़ थी आई आहियां त हिन सिंध खे संभालियो। सिंध असांजी जिंद आहे, किथे ईअं न थिए त अॼु घर ॿुॾी छॾिया आहिनि ऐं सुभाणे असांजे घरनि जा वाली वारिस दूरा कही आयल दाहिण थी वञनि। अदी, तूं न हल, मां वञा थो। धरती जा पुट मुंहिंजी दाह ज़रूरु वरनाईंदा, खिजल जी मयार न खणंदा। ख़बर कारूजर खान, ये में तारा नजर अचनी था या न? मुराद, धरती जे इंच इंच जो कसम, कारूजर तोखे ऐं तुंहिंजे चुचकारण वारे खे जिंदा कोन छॾींदो। अरे तव्हां जेका ज़ुल्म जी देग चाढ़ी आहे, उहा हाणे दम ते आहे। जीअं हुन देग जो दम लथो न, उन धुएं में तव्हां जो दम निकिरी वेंदो। तुंहिंजूं इहे गजगोड़ियूं थाने जे दीवारनि सां मथो हणी वाश करे वेंदियूं। कारूजर, मुंहिंजी हिकु सलाह अथई, जे ग़लती सां क़िस्मत तुंहिंजी साथ ॾे त इहे अनायूं छॾे उहे ॿाहिरि निकिरजांइ, न त शौकत खान गोली हणाए छॾींदी। शौकत खान जा पालियल जानवर जे मालिक खे चई छॾजांइ, मुंहिंजे ॿाहिरि अचण ताईं ज़िंदगी जा मज़ा माणे वठी। कारूजर, बस 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 मुराद, आस्ते ॻाल्हाए। जेकॾहिं कारूजर गजण शुरू कयो, छाती फाटी पवंदई ऐं ज़मीन पेरनि हेठां निकिरी वेंदई। मौत जे चंबे में आई कारूजर, ओए खिली दो। खिला इन्ही जे करे थो मौत जे मुंहं में मां आहियां ऐं जिस्म तव्हां जे जो सत सुकी वियो आहे। लॻे थो त पाण सां गॾु पंहिंजे सिपाहियुनि खे हराम जा टुकर खाराया अथई। तॾहिं त उन्हनि जी ॿाहुनि में सत न आहे कारूजर खे झुकाए सघनि। कारूजर, सिसी ते सीर ॾेई लाश वण में टंगे छॾींदोसांइ। ज़िंदगी दोज़ख बनाए छॾींदोसांइ। जेकॾहिं कारूजर खे ज़िंदा छॾी त धरती जो कसम, धरती जे वेरनि खां पहिरियां तोखे मारींदुसि, छो त तूं बि उन वेरनि जे माठनि मां हिकु आहीं। मौत जो ॾाढो शौक़ु अथई, पर धरती जे दुश्मननि जा दोस्त मौत जी धमकी न
छॾे असांखे ज़िंदगी न वतन या कफन घुर्जे। तुंहिंजे मौत वारी मुराद मां अॼु ई पूरी करे छॾियां, पर कानून जे हथऊं मजबूर आहियां। सर्फ निकतो आ ॾिस के कम जो ई कोने को कपड़ा धो त झग करे ई कोन तो भई थान जो साबुण जेको आ उहो वट कभी थान साफ त नथा थियन, सागा थान ते चुटा लगा पिया आहिन। केड़ो सर्फ निकतो आ, केड़ो साबुण निकतो आ, समझ में गाल कान थी अचे। आई बाथरूम धोण जो कोने छा चंदा त सड़ी आ हाट पाट ला छा का चवन। हां वो सुठो को निकतो हाणे गणती न कयो, हाणे गणती न कयो। ॾिसो था न हे जेको सिस्टम आ हे अलमदीना केमिकल रेशम जमाली मरूम जी गिटीअ में हिकिड़ो दुकान खोलियो, उते सॼो सामान केड़ो केड़ो ताईं ॿुधायां थो ॿुधियो। हैंड वॉश अथव, हथनि साफ़ करण जे लाइ हारपिक अथव, गेंडी साफ़ कबी सूप अथव, बाथरूम साफ़ कबो फिनाइल आहे, हाई क्वालिटी फिनाइल, फर्श साफ़ कयो। हा मतिलबु ॿूथ खे त रोड जी वञेव न, सिर्फ़ु फर्श खे साफ़ करण लाइ हाई फाई फिनाइल आहे बाबा क्वालिटी। नॉर्मल क्वालिटी वारी अथव कपड़नि थाम में शीशनि खे धोअण लाइ शाहीन अथव, वाई नई शइ आहे। हा शाहीन जे नाले सां। सर्फ गोल्ड अथव, सर्फ सिल्वर आहे, ब्लीच आहे, लेमन मिक्स आहे, सम्झो था न अछनि कपिड़े जा दाग लाहींदो ब्लीच, लेमन मिक्स डिश वॉश जेको इहो अथव थाम आहे साफ़ करण जे लाइ तमामु सस्तो रेट भली शइ आई अथव। वठे सघी थी था ॿुधायां अदा दोस्तो मुंहिंजा भाइर मूंखे ख़बर आयो वठी त कोन आई वठ न लालू का पैसा तो वठी था दोस्तों एड्रेस ही नंबर नोट कंदा। एड्रेस आहे रेशम जमाली मरोबारी घिटी जगह सिनेमा चौक दा दुकान खोलियो आहे जंहिंमें इहो घर जो सॼो सामान मिलो, सर्फ साबुण हे हो ॿियो सभु कुझु मिले थो। इहे नंबर त 03138562 सिंधी में ॿुधायांव 3 शहर खां सस्तो ॿुधाईनि। हा शहर खां सस्तो, हा सॼे शहर खां सस्तो, रियायत में। हा सही आहे। पाण वठी अचिजांइ, सुभाणे मां वठी थो अचां, पहिरियों मां पंहिंजे कुराड़ियुनि खे कपिड़ा धोअण, पोइ तव्हां ॾिजो ठीकु आहे। वठी बस कानून जो लफ़्ज़ जी ज़बान ते गार जहिड़ो गंदो थो लॻे। तूं तातारी खानदान जो उहो तॾो आहीं जंहिंखे जे वण सां ॿधबो आहे उन ई वण खे खाईंदो आहे। साहब कारूजर जे कंध वारी किली अञा कोन निकती आहे। मुराद खान शौकत खान खे वञी पकड़े, शौकत खान खे वञी पकड़े त मां कारूजर जी मुंडी हणी छॾींदुसि। हलड़े हल, तूं छा कारूजर जी मुंडी मरोड़ींदे? धरती जे पुटनि जूं मुंडियूं रुक जूं अथई ऐं रुक मरोड़ण तुंहिंजी मस जी ॻाल्हि नाहे। कारूजर जमादार वठीस, तेस ताईं हथ न करीस जेस ताईं गोडन ते न उठो मदद कयो, अचो मदद कयो, उठो मदद कयो, अचो मदद कयो। देस जाए भाइरो वेहण जो न वक़्त आ, अॼु पंहिंजे वतन मथां इम्तिहान सख़्त आ। देस जाए भाइरो वेहण जो न वक़्त आ, अॼु पंहिंजे वतन मथां इम्तिहान सख़्त आ।
जिन जा घर बुॾी विया दर बदल जेकी थिया रोई से सॾिन पिया राहूं से तकिन पिया उथो मदद कयो अचो मदद कयो उथो मदद कयो अचो मदद कयो सैलाब में कुछ भी कोन बचो बुख ते आहिनि ॿारड़ा वीरान थी वियो वेढ़ो हिते सैलाब में कुछ भी कोन बचो बुख ते आहिनि ॿारड़ा वीरान थी वियो वेढ़ो बसवारा ॿुधो सदा जिन जन अझा रहा रोई से सॾिन पिया पारा ही बि ॿोॾि जो ॿुॾल आहे हिन खां पैसा वठंदे त सुभाणे तो वारी जाइ ते ही बीठल हूंदो पारा ॿोॾि जो सतायल तूं बि आहीं पाण खे ॾिस केतिरो परेशान आहियूं ही त मजबूरीअ मां पैसा ॾिए थो पर ख़बर न आहे हिन वटि ॿिया पैसा आहिनि बि अलाए न सदाया तोखे पैसा ॾियण खां पोइ ख़बर अथई त हिन वटि बच्चन जे लाइ अटे वठण जा पैसा आहिनि या न सदाया ही बि तो ज़ालमन हथ सां आंदल ॿोर जो सतायल आहे हिन खां कहिड़ा पैसा वठी पेट भरींदो हिनखे पैसा वापसि कर सदाया अलाह तोखे ॿियंदा रोज़ी ॾींदो वापसि कर सदाया हिनखे पैसा वापसि कर मदद कयो अचो मदद कयो उथो मदद कयो अचो मदद कयो साहब बाहर कारीगर जो मुलाकाती आया मुलाकाती नालो शेर तो ॿुधाए साहब शेर अरे वठियो चीज त ॾिसूं त वाकई शेर आ या ॿिलीअ जो बचड़ो थी करे पाण खे शेर थो सॾाए सूबेदार अड़े अहिड़ो सुलूक त खून जे केस में आयल कंहिं जे साम्हूं आहे कबो ऐं तो कारून जर साहिड़ो सुलूक छो कयो आहे अड़े पर कारून जर खे त कुझु बि कोन थो थिए तूं छा जे लाइ थो ॾुकी तूं त नाले जो बि शेर ई जमादार ही रुगो नाले जो शेर आहे बाकी आए बिल्लीअ जो बचड़ो बस 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 अरे आस्ते ॻाल्हाए न त कारूंजर वांगुरु तुंहिंजी ॻिचीअ में बि घटि विझी उबतो टंगे छॾींदोसि ऐं उबतो
तुंहिंजी भलाई ने में आ मुलाक़ात कयूं निकितो हलियो वन शेरा शेरा तू छो आहीं तोसां मिलण आयो आहियां कारूं जरा जेकॾहिं आयो आहीं त पोइ मुंहिंजी हिकु वसियत अथई जेका तोखे पूरी करणी आहे जेकॾहिं ज़िंदगी मुंहिंजो साथ न ॾे त पोइ मुंहिंजी उहा वसियत तूं पूरी कंदे तूं तो हुकुम कर कारूं जरा मुंहिंजो तोसां वचन आहे मरण खां पहिरियां तुंहिंजी वसियत पूरी करे पोइ मरंदुसि गौर सां ॾिस न सूबेदार खे ॾिस न सूबेदार खे जेको शींहं जी वर्दी में कितड़ आहे जेकॾहिं मां मरी वञा त हिन सूबेदार जी मुंडी वढे हिन सिंध धरतीअ तां पार लाहिजां तोखे इहो पार लाहिणो आहे शेर इहा मुंहिंजी तोखे वसियत आहे खबर सूबेदार मूंखे कारूं जी वसियत अञा बि यादि आहे पर तूं मूंखे मारी दे जेकॾहिं मूं तोखे हितां निकिरण खां अवल तुंहिंजूं टंगूं ॿाहूं कपे अपाहिज न बणायो त मुंहिंजो नालो आदम खान आहे सूबेदार असां जीजल सिंध जा इलाली पुट वाइदे जा पक्का हूंदा आहियूं यादि रख तुंहिंजी हयाती तेसी ताईं आहे जेसी ताईं मां या मुंहिंजो दोस्त शहर तो वटि कैद आहियूं असां मां हिकु बि ॿाहिरि निकितो न खलास ॼण ॼाओ ई कोन हुए तूं मूंखे मारी हाँ तुझे हथन में एतिरी हिम्मत ही न छॾींदुसि जो तूं सूबेदार आदम खान ते आंगुर खणण जहिड़ो रही उड़ान कर तूं अकाब पंजी खुशबू गुलाब बंसी वफा कलम कर जफ़ात लिख तूं कमाल जो वंज किताब बंसी न हिम्मत न काहली कर मुकाबलो कर जवान बंसी ने साथ सच जो कदम कदम ते गज़ाब लाइन अज़ाब बंदी मकाम मिल में जस्त जुसा नवे शीदा नवाब बंदी इनकलाब जिंदाबाद इनकलाब जिंदाबाद इनकलाब जिंदाबाद मारियो हिननि खे एतिरो त मारियो जो हिननि जी ज़बान तां इनकलाब जो नारो विसरी वञे ऐं ही सिर्फ़ ऐं सिर्फ़ कितड़ वारियूं उनायूं कनि कितड़ वारियूं इनकलाब जिंदाबाद इनकलाब जिंदाबाद इनकलाब जिंदाबाद 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 असल में बोझ वॾो
हा रावल खान करे तो बहुत तबाही छड़ी आहे पर चवंदा आहिनि हथ जी वढी जो न वेज न तबीब। हा पर शौकत खान असांखे वंड कराईंदो या ॿियनि माण्हुनि वांगुरु असांखे वासरे में रहाईंदो? न हाशिम खान न, असां पंहिंजे राज जा चङा मुड़ुस आहियूं, उहो असांजो यार आहे, असांखे ॿियनि वांगुरु थोरी रुलाईंदो, आख़िर असां पंहिंजे राज जा चङा मुड़ुस आहियूं। रुस्तम ऐं कंवर वञ वठी अची। कर ख़बर कंवर कीअं अचण थियो? खैर में अचण थियो? होतार साईं खेर वरी कहिड़ो, सिंध सॼी सूरन में हाणे त बच्चा बि पुलिस कैद कया का वार कयो साईं, सिंध जा वारस बचायो। सिंध जा वारस सिंध जा वारस होतार मुंहिंजो पुटु कारूं पुलिस जे कैद में आहे, उनखे आज़ाद या तव्हांजे दर खणी आया आहिनि। कंवर खान तुंहिंजो पुटु सिंध जो वारस आहे छा? होतार हर वो सिंधी सिंध जो वारस आहे पर हिलाली हुजे, पर जेको सिंध जो सॻो पुटु हूंदो उनजी छाती ज़रूरु ॾुखंदी वरियाम खान। होतार लूला आयल उन्हनि खे कहिड़ो ॾुख थींदो, सिंध ॿुॾे जा सुके। इन जो मतिलबु त तव्हां सिंध जा सॻा पुट आहियो, धरती जा धणी आहियो, इहे न? हा असां सिंध जा वारस आहियूं ऐं सिंध असांजी जिंद आहे। पर जी जलते जूं जेतिरो बि हर पयो न असां उठ जरा निकिता। कंवर पुट छॾाइण आयो आहीं या सिंध जे वारस हुजण जो सबूत ॾियण आयो आहीं? रावल खान सिंध असांजी आहे ऐं असां सिंधी आहियूं, सबूत ॾियण जी ऐं वठण जी का बि ज़रूरत नाहे। बाक़ी तव्हां को पुॼे त कारूंझर पुलिस को आज़ाद कराए। दिल टूट पोसीड़े तू छोड़ हलिया वैसी तू यार फांसी आओ खुदा जो कसम अॻे वारो दौर भलो माण्हू वाशरूम मां थींदो त मिटीअ सां हथ मले हथ साफ़ करे छॾींदो ऐं जेका तो थावनि खे जेका इन छा हूंदी जेका बाहि ॿरंदी उनजी खाक सां धोईंदा हुआसीं अच्छा थींदा। हाँ जी थावन जो साबुण इन हथ धोण जो वाला कड़ा निकरी पिया आहिनि हैंड वॉश जो तो फर्श धोण लाइ बि सही कपड़न धोण लाइ बि असां त वठी वठी थकिजी पिया आहियूं। रिश्वत मिले कोन थी, पघार मां पूरी कोन थी थिए, रोज़ मां डंडो खयो वेठी आहे त मूंखे इहे सभु खपनि। हाणे अहिड़ियूं शयूं सस्तियूं मिलंदियूं किथां? मूंखे त ॻाल्हि सम्झ नथी, ख़ुदकुशी करे छॾिया साहब। हाणे तुंहिंजो मसलो हल थी वियो आहे? कीअं मसलो हल थी वियो? हिन महिल डंडो खयो, मूं वारी घर में वेठी आहे त मूंखे इहे शयूं हाणे दे अलाए कहिड़ी कहिड़ियूं वॾियूं शयूं निकितियूं आहिनि, क्रीम पाउडर इहे फर्श धोइण वारियूं दवायूं हे घणो की निकितो आहे, वरी वॾियूं बोतलूं भरियूं। हे ॾिस न, हे ॾिस। वाह वाह, मतिलबु हे सभु खुलियल आयो आहे? हा वाह वाह, माना हे सस्तो सामान साईं, अलमदीना केमिकल हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फनाइल, सर्फ ऐं सूप। राब्ते लाइ 031385626682। न त तव्हांजी मर्ज़ी आहे,
उतार पुलिस कारूंजर खे अजायो कैद कयो आहे। अजायो न, सजायो के थियल आहे। सजायो रुस्तम जी। हाँ, कारूंझर जी ज़बान तव्हां ॿिन्ही खां वधीक ज़ारो गाचींदी आहे। ते उन ॾींहुं बि मूंखे ख़बर पई त शौकत खान ते कारूंझर कुहाड़ी उलारी हुई। बचियो रावल खान, बचियो। इहो ई त दुख आहे। कारूंझर जी कुहाड़ी शौकत खान खे बात न करे सघी, न त तो वटि पुट छॾण न चाहां। बस 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 बस। रस्सी सड़ी वई पर न विया। कारूंझर काठ में थई वो बिया आकड़ न तो छड़ी। तन हेठा कंद कोई भी ना नीचा सिंधुड़ीअ जो सुगंध मरदा हुरकंदी। अरे मरण जो एॾो शौक़ अथव मूं वटि छो आया? इहा मुराद त तव्हांजी शौकत खान ही पूरी कर छॾी। अदा कंवर हल त हलूं। रावल खान वटां कुझु बि कोन वरंदो। मूं त तोखे पहिरीं चयो त ॿबरनि खां ॿेर घुरण नादानी आहे। इहा त मूंखे बि ख़बर आहे त रावल खान वॾेरो आहे। ॾही तो में दर के आयो हुसे संत ॿुधण जो जेको असांजे सीने में सूर आहे ऐं इन दर्द में इहो रावल खान लुशी पियो। पर न, हे त वेरनि जो वाठो आहे, वाठो। बस निकिरी वञो कयान कुत्तनि जी बच्चा। राम ओ तुम चीरे ज़बान काकड़े में कढी कुत्तनि जे अॻियां उछलाईंदो आहे। निकिरी वञ। अरे हलो, कुत्तनि वॻे में मां न चीरे खाई वञा। हलो, तुंहिंजो इहो अॼोको एहसान सॼी ज़िंदगी यादि रहंदो वॾेरा रावल खान। बस चाहे मां तो चुप कर। बस शादी का पूरा कोई रानी की रोवानी है तना। रानी रोवंदियूं न आहिनि। रोशन जे तोसां रूह आहे राणी। तोखे रोवारे आशिकनि जे आॾो क़यामत जे ॾींहुं कूड़ो न थींदुसि। बस तोखे पारदा मतां न रोशन न रब न करे जो रानी तोखे नाराज़ करे। त पोइ रोशन तोखे कीअं रोवारींदो? राणी, रोशन जो तो में साह आहे, तूं विसाह कर। तोते चालीह जी उस आई त मुंहिंजा छिंभर तोते छांव थी पवंदा। जे सियारे जी सर्दी आई त दिलि सिगरी करे ॾींदोसांइ। सच रोशन खे चंड जी रोशनी जो कसम आहे। जे तोखे रंज पहुतो त पंहिंजी ज़िंदगी जो ॾीओ गुल करे छॾींदुसि। पंहिंजे किंजर ते कॾहिं गुरु कॾहिं कॾहिं हिन सुहाना जो साजन खुंबो जोड़ो पाए मोड़ बदलो ऐं पोइ मां बि पंहिंजे हथनि ते मेहंदीअ जा गुल कढी लाल जोड़ो पाए पंहिंजे दिलि जी मुराद पूरी थियण ते मिठी मानीअ जो थाल विराईंदसि।
कारूजर जॾहिं आहे तो पोइ पास तूं मुंहिंजो आहे इहा त पक आहे सौट जो घोट थींदे दिलि जी मुराद त पोइ ई पूरी थींदी आहे कारूजर मुंहिंजी दिलि सिंध जेकी आहे ऐं तोखां बग़ैर मूंखे ज़िंदगी आहियां मूंखे पंहिंजो कर या त तुंहिंजी जुदाई जो रिश्ता ही नाज़ुक दिलि झेले न सघंदो ऐं मुंहिंजी क़बर ते बीही ईअं न चइजां मुंहिंजी सुहाना मुंहिंजो साथ न निभाए शेर कारूजर तो पंहिंजी दिलि खे पकड़ त मां तोखे बस बस सिर्फ चंद धरती जी छाती ते आज़ाद पोइ मां तोखे पंहिंजी कुंवार करे वठी सिर्फ पंहिंजे घोट खे एतिरी इजाज़त ॾिजां त वतन जे वेरनि खे कफन सिंध जे वेरनि सां विढ़ण जे लाइ मुंहिंजे हथ में बि भालो ॾिसंदे सिंध जे सिपाहियुनि जी कतारुनि में पहिरीं कतार में पंहिंजी सुहाना खे ॾिसंदे बस रुगो मूंखे पंहिंजी कुंवार बणाए छो त मां इन सिंध धरती जी न्याणी आहियां ऐं सुहागण थी मरण मुंहिंजी ख़्वाहिश आहे मरंदा वतन जा वेरी असां त पंहिंजी मोहबत माणींदासीं असां मां धरती जा धणी थींदा सुहाना जेके वतन जे वेरनि जूं छातियूं हिन कुहाड़ियुनि सां टारे विझंदा तू साहबजादो सुपरी मां निसोरो नौकर बेहद कया बंदगी हथ बधी हाज़िर छॾ छॾींदसि की न की दोस्त अवां जो दर मूंतां मेहर नज़र पिरी मलाइज पंहिंजी कोह पसी पई पिंबड़ी तोते पिजी रखिया पेर हाणे छॾ चिंबड़नि जी हेर त साजन सोलो थी घुमे शौकत खान सॼो तर तपाए छॾियो अथई चओ तरफ़ असांजे लाइ मुर्दाबाद जा नारा आहिनि ही छा करे छॾी पुटु ही छा करे छॾी बाबा बाबा भला माण्हुनि जे चवण सां असां मुर्दा थींदासीं छा पर शौकत खान माण्हुनि खे मायूसी तो वटां छो मिली आहे या हाय कमां तुंहिंजे चवण नथी करे या तूं लवाई थो बाबा माण्हुनि जो मथो फिरियो आहे हली उन्हनि खे पिटण दे ॾिसां त किथे हली था दंग कर मूं त पंहिंजे दौर में माण्हुनि खे एतिरो कोन ॻाल्हायो जेतिरो तो माण्हुनि खे तंग कयो पर पुटु वक़्तु ॾाढो बेरहम अथई अहिड़ी सोचे क़दम न बस बाबा बस पंहिंजी इहे नसियतूं पाण वटि रखो मूंखे ख़बर आहे त जेके तव्हां पंहिंजे दौर में माण्हुनि खे ट्रपूं भरे ॾियूं हुयूं इमदाद जूं ॾिनो कोन हुयो त ॾुखायो बि कोन हो पुटु मूं आवाम जा कम कया साईं साईं छा ॻाल्हि आहे छा ते ज़बान निकिती पई थिए मुराद ॻाल्हि कर साईं कारूंजर ऐं शेर जेल मां फरार थी विया आहिनि छा हा साईं सोढो दिलेर ऐं रोशन कारूंजर खे जेल मां भॼाए विया आहिनि सरकार हाणे छा थी कुझु कोन थींदो मुराद कुझु कोन थींदो जेकॾहिं कुझु थियो त उहो इहो थींदो जन टके जे कारूंजर ऐं हुनजे साथी शेर जो मौत थींदो मौत दादा न हुकुम कयो भोतार जेकॾहिं कारूंजर ऐं शेर खे रत जा ॻोढ़ा न रोआरियमि न त मुंहिंजो नालो बि दादन न आहे दादन न सुभाणे जो उभरंदड़ सिज कौन ॾिसंदो भोतार कौन ॾिसंदो हुन जा जिस्म जा टुकड़ा टुकड़ा करे होठ जे रोलू कुतनि खे न खारायमि मुंहिंजो नालो बि दादन न आहे दादन सरदार
कारूजर पुलिस का भजी घर में दो उन्हें का बेहतर आहे त असां उनखे रस्ते में घोटे वठ कारूजर घर वञे या मर वञे पर असां को बची कोन तो सके ई सजो तुर कारूजर जे लिकण जे लाइ थोरो थी पवंदो सादिक वन वन दादन वन वञेन कारूजर जी मुंडी कपे अच तो मञाए पर हा खाली वापस मोटण खां जेकॾहिं खुदकुशी करे छॾी त बहितर अथई मूंखे न कारूजर जी लाश खपे लाश होतारा तातो ने खाली मोटर इन हथियार जो सब गोलियूं इन्हनि जे सीने में हदम सीने में वन वन दादन वन अचो ओशो नालो आहे दादन दादन न दादन थानेल जो हाँ यहाँ दादन थानेल हाँ यहाँ दादन थानेल कारूजर जो मार आई तव्हां सभिनी जो जानी दुश्मन ऐं तव्हांखे इन जे करे तो माफ़ कयो कारूजर अचे त उनखे ॿुधाए छॾिजो दादन थानेल जो हथियार हुनजी रत जो प्यासो आहे रत जो अच्छा अदा अदा धरती पार तो जो मुखे अदरक जो कफन जो तेरे बादशाह पानी सा गुस्ल करे अदा
अलमदीना केमिकल शॉप। हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फिनाइल, सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़न ऐं थावन ऐं शीशन के साफ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछन कपड़न जा दाग साफ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावन साफ करण लाइ 120 रुपया किलो। हफ्ते जे लाइ नंबर नोट करना 0313 8562 682। अदा तुखे शहादत मुबारक हुजे। अदा सिंध धरती जा पुट ते शहादत मुबारक हुजे। बाबा ख़बर आहे त हीअ असां सां कार कंहिं कयो आहे, पर मूंखे कसम आहे हिन सिंध धरतीअ जो जेसीं ताईं दुश्मननि खे न मारींदुसि पंहिंजो मुंहुं न ॾेखारींदुसि। बाबा तेसीं ताईं तोखे पंहिंजो मुंहुं न ॾेखारींदुसि। बाबा कसम आहे तुझे खून जो, तमाम दुश्मन का तुझे खून जो पलान वठंदुसि। असांखे कसम आहे फिटाई जे फिटुनि कलंदर शहबाज जे मज़ार ऐं नाथन शाह जे नगरीअ जो दुश्मननि खां अहिड़ो पलान कंदासीं जो पूरी सिंध असांखे सोनारीअ घरनि में लिखंदी। बाबा बाबा तुझी शहादत जो सलमान लाल रोशन दरबार ॾींदो रहंदो। दलाल रहण जो वक़्तु आयो, अचो। चुप रड़ियूं न कयो, रड़ियूं न कयो, न कयो रड़ियूं। शहीदनि जे रूह खे रंज मचंदो। ही निंड पिया आहिनि, हिननि खे निंड मां न उथारियो, न उथारियो हिननि खे निंड मां। चुप 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 कयो, चुप। तमाशा यार, हाँ सब तमाशा आयो, तमाशो था ॾिसो, अचो ॾिसो ॾिसो सिंध धरती जे शहीदनि जा लाश, ॾिसो पंहिंजी अखियुनि सां, ॾिसो ॾिसो रहियो गाड़नि दिल सिंध जूं न्यारियूं, ॾिसो सिंध जूं न्यारियूं रहियो गाड़ियूं न्यारियूं। तूं हाँ ये सब तुंहिंजा कम आहिनि। सॼो तमाशो करे हाणे वेठो तूं रांदि ॾिसी।
हली ॾिस मूंखे छा आहे मां बि ॾिसां न नरो सिंध जी न्याणी नरो शुएमू तो दुल्हो दरिया खान पैदा थींदा जेके तव्हांजा ई घड़ा सिर टकींदा को गैरतमंद सिंधी देखो इन लाशनि खे कफन ॾे असांजी मदद करे तू मदद करे तू मदद कर मुझे चाहत में असांजी को बि मदद करणु कोन्हे ऐ मुंहिंजा मालिक असांजी मदद कर अली आए तुझी नगरीअ में जुल्म था थियनि दुखीअ में लचन सुन सिंध जा अब्दुल लतीफ़ बराया अथई सुंदड़ीअ खे वागू ऐं इब्लीस जंगल जबल चवन था नौदे अली मुश्किल मुझे हल कर मुश्किल कुशा अली
पंहिंजे दोस्तनि खे अने धरती जे दुश्मननि खे त तोखे धरती जे वारसनि खां बचाइनि। ओ तोखे साम्हूं ॾिसी मोती पघर छो अची अथई नवाब? अरे तो बचा मुझ खे वट ॾेई सिंध जो सादो कयो। बेग़ैरत अॼु मरण लाइ तयार थी। ॿुधाए त तोखे कहिड़ो मोकिलिया सिंध धरती अमर जा दुश्मन छातीअ ते फायर कया या तुंहिंजी आंदल ओर जे पाणी में ॿोड़े साह कढ। ज़बान छो सुकी वई अथई भाड़िया दुश्मन? कारुंजर मूंखे माफ़ कर। मूंखां ग़लती थी वई, मूंखे माफ़ कर। ना 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 तो जड़े खबर के माफी कौन मिलती? सवाजड़ी सिंध अज तुझा दुश्मन मरी है। मुंह हथन में हथियार ही हथियार तुझे हरीफन के मारने लाइ खयो। सिंध अमर जेकॾहिं तुझे दुश्मन मारी दे तुझे पुट खां को ॾोह थी वियो हुजे तो मूंखे माफ़ करे छॾिजो। सिंध जी तारीख़ सिंध जी गवाही थी ॾे। तव्हां उन तारीख़ जा वर्क खोले ॾिसो त तव्हांखे ख़बर पवंदी सिंध सां साम्राज्य सदाई कलूर कया आहिनि। कॾहिं धरती जे धणियुनि जूं ज़बानूं वढियूं वयूं त कॾहिं मखदूम बिलावल खे गाणे में पीड़ियो वियो, कॾहिं शाह लतीफ़ जी ॿोली खे बिगाड़ियो वियो। तारीख़ गवाह आहे त वतन जे वेरियुनि हमेशह असांजे हक़नि ते धाड़ा हया आहिनि। अॼु जेकॾहिं मां वतन जा वेरी मारे ॾोह कयो आहे त पोइ मां ॾोही आहियां। इनक़लाब उथो मदद कयो, अचो मदद कयो। उथो मदद कयो, अचो मदद कयो। देश जा भाइरो वेहण जो न वक़्तु आ। अॼु पंहिंजे वतन मथां इम्तिहान सख़्तु आ। देश जा भाइरो वेहण जो न वक़्तु आ। अॼु पंहिंजे वतन मथां इम्तिहान सख़्तु आ। जिन जा घर बुॾी विया दर बदर जेकी थिया रोई से सॾिन पिया। राहूं से तकिन पिया। उथो मदद कयो,